सखर का ख़बर शेयर कंदासीं। सखर जी एहतसाब अदालत कणक करप्शन रेफरेंस में नेब जे जांच ऑफिसर रिज़वान आलम शेख खे गिरफ़्तार करायो आहे। अदालती हुकुम ते पेश न थियण ते नेब जे अॻूणे जांच ऑफिसर रिज़वान आलम शेख खे अदालत जे कमरे मां हथकड़ियूं हणी गिरफ़्तार कयो वियो। सखर वाज़े रहे त अदालती हुकुम ते अदालत में पेश न थियण ते अदालत पारां नेब जे अॻूणे जांच ऑफिसर रिज़वान आलम शेख जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट पिणु जारी कया हुआ। अहम ख़बर है नास्रीन आग करी पिया के सखर जे एहतसाब अदालत कणक करप्शन रेफरेंस में नेब जे जांच ऑफिसर रिज़वान आलम शेख के गिरफ़्तार करायो आहे। अदालती हुकुम ते पेश न थियण ते नेब जे अॻूणे जांच ऑफिसर रिज़वान आलम शेख के अदालत जे कमरे मां हथकड़ियूं हणी गिरफ़्तार कयो वियो आहे। वाज़े रहे ते अदालती हुकुम ते अदालत में पेश न थियण ते अदालत पारां नेब जे अॻूणे जांच ऑफिसर रिज़वान आलम शेख जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी कया हुआ। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया सखर खां। सखर जी एहतसाब अदालत कणक करप्शन रेफरेंस में नेब जे जांच ऑफिसर रिज़वान आलम शेख खे गिरफ़्तार करायो। अदालती हुकुम ते पेश न थियण ते नेब जे अॻूणे जांच ऑफिसर रिज़वान आलम शेख खे अदालत जे कमरे मां हथकड़ियूं हणी गिरफ़्तार कयो वियो। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। सखर खान द टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल गफूर शेख लाइन ते मौजूद आहे। अब्दुल गफूर, इन हवाले सां ॿिया कहिड़ा तफ़सील अव्हां वटि? बिल्कुल ही सखर जी एहतसाब अदालत नंबर 3 जे जज जस्टिस नासिरुद्दीन शाह जी अदालत में जेको आहे सो कणक करप्शन रेफरेंस जी ॿुधणी थी आहे। कणक करप्शन रेफरेंस में जेको आहे सो नेब जो अॻूणो जांच ऑफिसर जेको रिज़वान आलम शेख हुनखे जेको आहे सो अदालत मां ई जेको आहे सो गिरफ़्तार कयो वियो आहे। छो जो अदालत पारां कुझु भेरा पहिरियां जेको आहे सो ॿुधणियुनि दौरान हुनखे नोटिस बि जारी कया हुआ, जेको अदालत ते जी ॿुधणियुनि ते पेश न थियो हो, जंहिं दौरान अॼु जेको आहे सो खेसि अदालत आॾो जीअं ई हू पेश थियो आहे त अदालत पारां कावड़ जो इज़हार कंदे खेसि जेको आहे सो गिरफ़्तार कयो वियो आहे। यादि रहे त जेको आहे सो नेब पारां जेको आहे सो रेफरेंस में पीपल्स पार्टी अॻवान ज़बरदस्त महर समेत ॿियनि मथां जेको आहे सो कणक जी करोड़े रुपयनि जी करप्शन जो केस जेको आहे सो दाख़िल थियल हो। जी ठीक है अब्दुल गफूर, अमां जी मेहरबानी।